मुझे म्यूनसिपल जो चेयरमैन मीर अब्बास खान जकराणी साहब, इन वार्ड जो काउंसलर हाजी अजीम सूरो साहब, मुझे दोस्त अगाणो इन वार्ड जो काउंसलर हाणे उन जो बो वार्ड है साईं हारून रशीद सूरो साहब, हितों जो इज्जत वारो बुजुर्ग हाजी फैज मोहम्मद सूरो साहब, मुझो बो दोस्त शहबाज खान सूरो साहब, हिते मुझसा गड इन पाड़े जो रहवासी रईस इन महफिल के मचाईंदड़ सदाम हुसैन सूरो साहब, असो इतो जो हिकिड़ो निहायती इज़त वारो शख्स हूंदो सूफ़ी पीर, उन्हीं जो फर्जंद वेठा आहिनि सूफ़ी मोहम्मद यूसुफ सूरो साहब, ॿिया हितां जा मोज़िज़ीन दोस्तों साथियों पाड़े वासियों, अस्सलाम वालेकुम। जिए पुटो मुझा दोस्तों, मसा हिन वक्त गडिन उहो अव्हांखे ॿुधाईंदा त मां बग़ैर ज़ात बग़ैर पाक केर भी हुजे जेका बात जो जेको हूंदो आहे उन जी ख़िदमत करण जी कोशिशि कंदो। उहो इनजे करे त तव्हां जेका बात वारा मूंखे असेंबली में पुॼाईंदा, तव्हांजे करे मूंखे सीटूं मिलंदियूं, तव्हांजे करे पोइ मिनिस्ट्री मिलंदी आहे, छोकी इहो इज़त तव्हां ॾियारींदो आहे त मुंहिंजो फर्ज़ु आहे तव्हांजी ख्याल कयां, तव्हांजा कमकार कयां, तव्हांजी इज़त कयां। अॼु हिते ख़ुशी थी मूंखे हाजी अजीम सूरो साहब के ॾिसी करे, छोकी वो इन वार्ड जा मेंबर आहिनि। वो असांजी सियासी मुखालफ़त पंहिंजी जाइ ते, लेकिन वो हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे अॼु हिते वेठा आहिनि, छोकी जॾहिं असां हिते वेठा आहियूं त असांजे मान में अची उहो बि वेही रहिया आहिनि, उन्हनि जी बि महिरबानी। मुझा दोस्तों, ही जैकाबाद शहर जैकाबाद जिलो सॼो असांजो आहे। असांजो फर्ज़ आहे कि जैकाबाद जी ख़िदमत कयूं, जैकाबाद जा कमकार कयूं। ऐं तव्हां 2018 जे इलेक्शन में भी मां इलेक्शन जी ॻाल्हि करे चवां थो त मीर अब्बास खान जो अॼु इलेक्शन जो इब्तिदा हितां थी चुको आहे, सदाम हुसैन करे चुको आहे। तो पोइ इलेक्शन में तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ो शख़्स हू आयो हिते इलेक्शन में, कंहिं बि नमूने इलेक्शन खटे तो वियो, पर उन खां पोइ ज़ाहिर न थियो हिते। उनखे पॉलिटिक्स जी ख़बर ही न आहे। वो चोर दरवाज़नि मां ईंदा आहिनि, पोइ वरी अवाम जो ख़्याल ही न कंदा आहिनि। हिकिड़ो हिते घर बि ठारायो अथनि, पर उहो घर सदाई उन ते चाइना जो तालो लॻल हूंदो आहे, छोकी चाइना जो तालो मज़बूत हूंदो, पाकिस्तानी तालो मथां भॼी पए, चाइना जो तालो हणाई वेठो आहे। मुझा दोस्तों, हाणे उन चाइना जे ताले में केर वञे, उते कोई आहे ही ना, तालो लॻो पियो आहे, त तव्हांजा कम काॾो थियनि। वरी अगर कंहिंखे
डिपूट कंदो कंहिंखे त उहो साईं कंहिंजा फ़ोन बि न खणंदो। त मुंहिंजा दोस्तो, हाणे असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त घणो थी चुको आहे। हाणे मज़ीद तव्हां जेकाबाद वासियुनि खे बेवकूफ़ नथा करे सघो। तव्हां लोकल बॉडीज़ में पंहिंजी हालत ॾिठी। तव्हांजे टिकेट ते 31 वार्डनि मां सिर्फ़ 2 वार्ड तव्हांखे मिलिया ऐं हिकिड़ो आज़ाद उम्मीदवार, बाक़ी 28 वार्ड पाकिस्तान पीपल्स पार्टी खटे वई जेकाबाद में। इहो इन जे करे, इहो तव्हांजे चाइना जे ताले जी महिरबानी आहे। मुंहिंजा दोस्तो, इंशाअल्लाह ताला जीअं रईस मोहम्मद हुसैन साईं चई चुको आहे त अॻिते बि इलेक्शन जा जलसा थींदा, उनमें वधीक ॻाल्हियूं कंदासीं। अॼु ही नंढड़ी पुरवकार गॾिजाणी थी, जंहिंमें दोस्तनि जो हुकुम हो त साईं तव्हांखे अचिणो आहे, मतलब तव्हांजो हुकुम मां हाज़िर थींदुसि। अॼु आयासीं, ख़ुशी थी, असां मिलियासीं। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो, आबाद रखंदो। इंशाअल्लाह ताला 3 नवंबर ते शेड्यूल इलेक्शन जो अची वेंदो ऐं शेड्यूल खां पोइ इंशाअल्लाह दमादम मस्त कंदा।